सच्चो इश्क करेस। खुदा जो कसम ये दुनिया विसरी हुई। तुझे भाव जो अफसोस इन मोहब्बत घणन जा घर तबाह कया। बगावत का दूसरे रिश्तन सा जिनसे अखियन ते कारी पट्टी बदल है। नीस घटो नीस दिया मामलास। मापा जो पाण के बाह नहीं कंदुस पूरो लंडो ही लठ। यो मेकअप ही सुर्खियूं हाणे बंद कर ये ना आ रहा है। मतलब मुझे भाव जी जिंदगी जो सवाल है। कदर में पैजे लिखो मौला। हाँ दोदा कालू वाली मुराद जेड़ो खत्म थींदो ही कोन। हाँ दोदा आकू आहे त असांजो यार पर नंढे सरदार सां बड़ी सवाय तो मिले। बकार जी शादी खां पोइ फकीरदाद ऐं वलीदाद इन्हीं के मारींदुस। जो तिन्हनि ॼाणी वाणी सारंग खे पनाह ॾिनी आहे त जीअं दो वार करे। घर खबर काटकू पुत्र उन्हें दी तो वडियूं फड़कियूं पे हैं। छोरा छोरा मानी तो फजीलत सा खाओ। अरे कुत्तन वांगुर रेड़ा लगी पई तव। कमानी डिठी तव कोन डिठी तव भुख्यो। बस तोरा संग जोटी न दियार असाजी में गोट में इज्जत है। अरे तू से भिड़ी तू थो गलाई जज्बाती मानू ने भागो के जा और हालत तरस सोरह मान्यू रहड़े व्या हो। सोरह मान्यू तने मजा पेट कोड़ तो पर जेवा। अरे उठो मिनट कयो बस तैयार बीठी तव। ओ हलो पे तो करे उठो। इसे चीज था पाण वेड़ा से जरूर पे नहीं जाता। ओ तो ताजी फजीलत मा लगे तो ना ता जी के नी इज्जता इशता। चुप कर मोरा जा मैं सब मानी खाई विना मैं। ओ भाई मत्तो पिटी रे मत्तो वड़वा रेवड़ी मा खत। अरे छोरा कोन तो मोह तो पुटिया तो वे मानी का पर एकड़ी गाल बुधो। मानी भली खाजो पर प्लेटू न चबाड़जो। कालू माना इते आ बटा दी है। हली माथा तो भली बाट दी र थक लाए। मासा त गुल ही तुंजो पंजो घर आ। बटरे दी छा सजी उम्र रही पो। मचा मचा मता ये कयो ते रन अगे एकड़ी बला घर में वेठी आ। ॿियो वरी अचे त यती मुखानो कोलियो थे।
ये न थे जो कालू कमदार मां कालू कंगाल न थी वञे। अरे हेड़ियूं भलाऊं न जेकॾहिं जे घर में कड़कियूं नहीं हालत ॾिस भाई मुझी तो कुंती हींअर ई खाली करे छॾनि। हिननि खे कठो कठो पहिरीं बस थी वञे हिन में चाढ़ी न त मुंहिंजे सिर तां को बार लहे जेकॾहिं मूंखे न आई जोच की कोन थो कंगाल थी कोन हाणे माठ करे वेही रहो न को नथो विहा मां को नथो विहा ही हालत ॾिसी कुत्तनि वारी हालत लॻी पिया। अरे हेड़ी हालत मां ॾिसंदुसि त मां त पागल थी वेंदुसि चरियो थी वेंदुसि कि तूं बंदर में दाख़िलो थी वेंदुसि पोइ मूं ते मयार न ॾिजाए त कालू कमदार पागल थी वियो। वञ हाणे वञ तूं टर अरे मां वञा थो पर ॻाल्हि ॿुधी ॿुध जेसिताईं मां मोटी अचां त हीअ मखलूक हिते न हुजे हिन जी मां ॿ टे मण कणिक जा ठाहिनि गुदीअ में इहे बि खाई वेंदा हेॾे वरी काॾे थो वञा पागल थी वियुसि छा मुंहिंजो त रॾो रख थी वेंदो हीअ मखलूक त तबाही करे वाजई तूं मूंखे न सम्झाए मां ॼाणां थो त पुनल कंदो छा थो वठे छा कोया पुनल अदा मूंखे बि त ख़बर पवे। वाजई पुनल अली खान जी भेण ससी सां चोरी चोरी मिलंदो थो वठे। सलीम तोखे त सभु ख़बर आहे न। हा दा मां त ॾाढो थो सम्झायांसि होॾां हाकू हथियार खयों घुमंदो थो हुते जेकॾहिं न हाकू ॾिसी वरितुसि त सरदार खान खां पहिरियां ई अॻु में पंहिंजो फ़ैसिलो कंदो। या अल्लाह ख़ैर कजई। अदा इहा ख़बर ॻोठ वारनि खे पई त या सरदार खान वटि वई त असांजो हशर ख़राब थींदो। भाॼई मां त जीअरो ई मरी वेंदुसि जेकॾहिं पुनल खे कुझु थियो त हू मुंहिंजी जेल जो संदरो आहे। मां त अञा मुख़्तियार जे मौत जो सदमो बि बर्दाश्त न करे सघियो आहियां। हिन खे वरी कुझु थियो न मां त चरियो थी वेंदुसि या मरी वेंदुसि। न अदा ईअं न चओ पुनल खे ईअं कुझु कोन थींदो मां सम्झाईंदसि हुनखे। भाॼई तॾहिं त मां चवां पियो त पुनल शहर वञे जेसिताईं ससु जी शादी हाकम सां नथी थिए। कल रात ॾाढो परेशान हो मूं पुछियोमांसि पर मूंखे बि कुझु कोन ॿुधाए त मूंखे बि कुझु कोन पियो ॾिठोमांसि ॾाढो परेशान हुयो। भाॼई वरी तव्हां पुछियोसि ईअं न त पाणी सिर तार करे वञे न त मां वरी ॿिए तरीक़े सां पुछा कयांसि उहो त पाण ई ॿुधाईंदो। अदा तव्हां मां केरु पुनल खे कुझु न चइजो मां सम्झाईंदीसांसि अल्लाह ख़ैर कंदो तव्हां परेशान न थियो। मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाए मुक़द्दर में पंहिंजे लिखियो मौला छाए। चङो छो रमज़ान तूं मिली वे सरदार खान तुंहिंजी पुछा पियो करे। सरदार खान चए पियो दोदे वारनि जी न्याणी मुंहिंजी पंहिंजी आहे जेको को ख़र्चु लॻो मां कंदुसि। जानण खान सच पुछी न त हीअ दिलि सरदार खान खे दिलि सां दुआऊं कंदी आहे। सरदार खान परे नैणनि खे पंहिंजो बच्चो सम्झंदो आहे जीअं असांजी न्याणी खे बि हुन पंहिंजो बच्चो सम्झो आहे। रमज़ान रुॻो तुंहिंजी न्याणी न पर ॻोठ जे हर न्याणीअ खे पंहिंजो बच्चो सम्झंदो आहे। सच पुछी न त सरदार खान असांजो ऐं असांजे ॻोठ वारनि जे न्याणियुनि जो रखवाल आहे। पर जानन खान असांजे अंदर जा ज़ख़्म अञा ताज़ा थई ताज़ा। सब्र कर बिलाल पुराणी ॻाल्हि खे यादि न करे। भाउ बिलाल इहे ॻाल्हियूं घर में सुठियूं लॻंदियूं कंहिंजे करे त ई ज़हर जो ढुक भरियो आहे। चङो जानण असांजे बारे में सरदार खान खे पार त करे छॾियो। चङो हाणे ख़ुदा हाफ़िज़।
कोड़ी गोठ वारा चवन था त मासी कोड़ी सजे गोठ सादी झेड़ो करे अब्बा जेकॾहिं मां सच थी ॻाल्हायां त गोठ वारनि खे लॻे थो त कोड़ीअ सां झेड़ो थी करे हां गोठ वारा वरी कहिड़ा भला आहिनि हां जो झेड़ो न कया न जेकॾहिं मूंसां झेड़ो कंदा त मां बि त सत सुरियूं ॿुधाईंदीमान न तव्हांखे त ख़बर मां कोड़ी कोड़ी जो कड़को दुश्मन जी दिलि ते धड़को मासी हिन गोठ में सब को ॾाढो आ सरदार खान जो मिड़ई नालो आ किरल सरदार खान त इहो तो चाहे त सब अमन जी जिंदगी गुजारन पर गोठ वारनि खे इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे माने न गोठ जो सरदार खान हो जा सभिनी खे मौज पिराणी अहिड़ो सिधो कया ना जो यादि कना सब सरदार गोठ हले को सरदार हा मोर तुंहिंजे ई सहारे त गोठ हले पियो न त गोठ वारा बुखे मरी वञनि अब्बा तो के अलाह सुञाणे सघंदा आहिनि न तूं ऐं माणे ॼण गोठ जा चङा मुड़ुस थींदो त गोठ जो हिकु ॾींहं में कमु लही वेंदो हां हां चवी छा थो विफली थो पियो रुगो हा चाचा कमाल मुआरो यार मोर बि त मोतबर माण्हू थई पर कॾहिं कॾहिं दिमाग़ कम कोन थो करेसि त ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे अरे वशाऊ भाजी यारी तो मलाई मां हिन गोठ में न हुजां न ही गोठ वारा बुख मरी वञनि बुख मां भला घोट के अंदर वठी वञा हां भाई मुझे भाई जो मरे ख्याल रखजो हां बा बाकी न त तू जो भाई बाकी मुझो कुछ ना है जहां जे तू मुझो पुट न हुजे हा तो सिधी गोली सीने में हणाया तो कोई हण गोली बाबा हण गोली कर पंज शौक पूरो आजादी हर इंसान जो हक है दुनिया वनी चंड ते पुती ऐं तव्हांजा उसूल 50 साल पुराणा ज़रीना रोक पंहिंजे पुट खे रोक हिन जी ज़बान मूं तरफ़ सवाई पई हले न त मुंहिंजे उसूलनि जी त ख़बर अथई न त मां हर गुस्ताख ज़बान खे कटे उछाए छॾींदो आहियां सम्झाईंसि त मुंहिंजे मामलनि में टंग न अड़ाए न त तुंहिंजो पुट न सरकार ये तो मासूम ॿार आहे तव्हां त वॾा आहियो तव्हां त सबुर का कम वठो पर अम्मा केसी ताईं ज़ुल्म में ॾाढ हलंदो अमन में ई मज़ो आहे बाबा साईं ॾाढ में न चाचे वारनि सां गॾिजी करे तव्हां बि ज़ालिम बणिजी विया आहियो ख़ामोश न सरकार न पुट ते ज़ुल्म न ज़रीना न रोक मूंखे न रोक त मां हिन बदबख्त खे सम्झायां त 4 अखर पढ़ी कीअं थो वॾनि सां बद कलामी करे खुदा जे वास्ते रहम कयो अञा त ॿार आहे न ज़रीना न ही ॿार नाहे ही गुस्ताख आहे गुस्ताख छो त हिनखे पीउ ऐं चाचनि जी शनाख्त न आहे त पोइ जानज़ेब का पेरी मूंखे मार मां मां आहियां न बर्दाश्त नथी करे सघां बस हाणे भॼे बस तुंहिंजे एहसासनि जे करे तुंहिंजो पुट असांजा पटका लाए इन्हे खां पहिरियां तोरे कुंथर पुट खे वञी न दफ़न कयां हा जानज़ेब हद खां वधीक कदम न खण सुठो अथई ॿुधाए सिकंदर सालार दुश्मन जी ख़बर पई या न अदा अॼु सुल्तान खे उनजे पोयां थो मोकिलियां ख़बर पवे दरिया खान खे त घणे वीहे सौ आहे सिकंदर सुल्तान खे घुराए ऐं दरिया खान जे पोयां लॻाईसि अदा साईं खंबे खणी ईंदोसांसि ज़मीन ते हुजे या आसमान ते हा बा तॾहिं त मां चवां थो जुमन आहे जिन जंहिंखे चंपड़े तंहिंखे मारे या खारे माशाअल्लाह वाकई अॼु चंड त ज़मीन ते लही आयो आहे
जंहिंजी आज्ञा मां बार बार कंदो। रेशमा ॾिस तुंहिंजो खिलण त केॾो ख़ूबसूरत आहे। मां लफ़्ज़नि में नथो बयान करे सघां। अॼु प्यार जा सभई वाइदा पूरा कंदासीं। ही मुर्कूं ऐं मोहबतूं वकार सभु तुंहिंजे नाम आहिनि। वकार मुंहिंजी ज़िंदगी जा सभु पल तुंहिंजे नाले आहिनि। सच्ची? मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाए। मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाए। मुबारक हुजे सरमन, तुंहिंजी भेण रेशमा जी शादी थी वई। मां हिते सिर्फ़ तोखे मुबारक ॾियण आई हुअसि। ख़ैर मुबारक मारी। बस दिल जो बार हुयो सो हल्को थी वियो। भेण जो घर आबाद थी वियो। बस मारी हाणे तुंहिंजी मुंहिंजी शादी अलाए कॾहिं थींदी। मुंहिंजो घर बि जन्नत थींदो तोसां शादी जो कंदसि। जंहिंजो घर गमन सां सजायल हुजे उहो कंहिंजो घर कीअं आबाद कंदी? मारी मूं हर वक़्तु दरगाहनि ते वेही दुआऊं घुरियूं मुंहिंजी तोसां शादी थी ऐं असांजी मोहबत जी अधूरी कहाणी एंड थींदी। पर वक़्त जे वहकरे असां ॿिन्हिनि खे धार करे छॾियो। मुझे मोहब्बत जी अधूरी कहानी के भाउ जे बठे में अची सड़ी खाक थी वई। मारी तुंहिंजी ऐं मुंहिंजी मोहबत जी कहाणी जो नालो मुक़द्दर आहे। मुक़द्दर में पहुंचे लिखियो मौला छाए। सफ़र ज़िंदगी जेको तूं ऐं मूं रातिनि जूं रातियूं जागी लिखी हुई ऐं मोहबत जे जुमलनि सां सजाई हुई। मारी यादि अथई मां बार बार इश्क जो तोसां इज़हार कंदो ऐं तूं मुरकंदी हुई। तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थींदी ऐं इहो ख़्वाब पूरो थींदो। न इहो ख़्वाब पूरो कोन थींदो। हक़ में ससुई जो संग तोखे ॾींदासीं। तूं पंहिंजा पेर त सिधा कर। अली मुराद मुंहिंजा पेर छा में ख़राब आहिनि भा? मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे तूं सुधरी हल। असां बि ॾिसो तूं केतिरो सुधरी थो। अली मुराद चवंदो मैं सच तो मैं मड़ी टेढ़ी सवाई आ। चवां तो सुधरी हल न त असां पंहिंजे भोरा भोरा करे छॾींदुसां। आकू इज़त सां ॻाल्हाए मूंसां। ये दाबा आहिनि धमकियूं मूंखे बि ॾियण अचनि थियूं। वरी मां चवां थो मूंखां पासीरो थी हल। इज़त सां मूंखां पासीरो थी हल। मां जेल जो पाणी पी आयो आहियां। असली सां पंहिंजे कुहाड़ी हणी मुंडी लाहिण में देरि न कंदोसां। अरे हेॾे ससुई मूंखे ॾाढी प्यारी आहे उन जे करे मां तोखे बर्दाश्त थो कयां। हा साईं वॾी प्यारी अथई ॻाल्हाए त थोरो इख़लाक़ सां। अली मुराद प्यारी छो न आहे? मां जने कावड़ी पियो माव न असली देहन खे ॾस ॾींदो। अली मुराद
हाकिम वॾो खारबाज़ माण्हू अथो इज्जत सां उनखे रिश्तो ॾेई जान छॾायो पयो न ॻाल्हि ॻिची में तू विच में न ॻाल्हाए आशिक मूंखे तुंहिंजी ख़बर आहे तू केतिरो चङो मुड़ुसु आहीं ठहियो हाणे ठहियो तुंहिंजी गैरत जी मूंखे ख़बर आहे सॼे ॻोठ मां मूंखे इहा ख़बर पई आहे त तूं मूं मां तिर जेतिरो राज़ी नाहीं अली मुराद हाकिम जी त ख़बर आहे जंहिं ज़िद ते चढ़े त ज़िद तां लहे ई न अली मुराद मुंहिंजी ज़िद जी त ख़बर अथव न अच आशिक यार वकार शादी जो लख लख मुबारक हो जानी दावतू काई कई अजल ड्रो गया हुंदई बराल भागन वारो आ जो पसंद जो परणो कयो अथई खैर मुबारक यार मोहब्बत जी शादी करण में मज़ो ही ॿियो आ अदा सलाम न तो करी तो खैर आ पर विढ़ी चला तो यार हकमा सलाम जो जवाब न तो दी तमड़ई खैर आ ठीक आ मुकद्दर में पहजे लिखियो मौला छाहे मुकद्दर में पहजे लिखियो मौला छाहे सफ़र ज़िंदगी जो ॾुखियो थी वियो आहे सफ़र ज़िंदगी जो ॾुखियो थी वियो आहे मुकद्दर में पहजे लिखियो मौला छाहे मुकद्दर में पहजे कॾहिं को थो विछड़े कॾहिं